अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला। अब सबक खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान में कोरोना वायरस की वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। आलमी वबा खे वधीक 46 मरीज़ फौत। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 23,575 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,922 नवां केस रिपोर्ट। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हाकारी केस जी शरह 8.22% रही। इस्लामाबाद जी खानगी अस्पताल में कोरोना वबा सबब दाखिल सुप्रीम कोर्ट के सीनियर जज जस्टिस काज़ी फायज़ ईसा की तबियत में सुधारो। ऑक्सीजन सिलेंडर हटाए वियो। जस्टिस काज़ी फायज़ ईसा बयान दिनो है त एहतियात न करण सबब कोरोना पखड़जी रहियो आहे। एहतियात सां ही कोरोना वबा के शिकस्त ॾेई सघिजे थी। सिंध में जुज़वी लॉकडाउन जो 5 ॾिहाड़ो। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न के केतिरनि शहरनि में लॉकडाउन की भञकड़ी। कारोबार ऐं ट्रांसपोर्ट खुलियल, बाज़ारुनि में माण्हुनि जी पीह। गंबट में बेदर्दी से कत्ल थियल नौजवान उसामा खोड़ वारो मामलो। खैरपुर की मकामी अदालत में जवाबदार शहाब मुगल की जमानत वारी दरख्वास्त ॿुधणी। अदालत उसामा खोड़ो कत्ल केस में नामज़द जवाबदार की जमानत रद्द करे छॾी। जमानत रद्द थियण खां पोइ पुलिस जवाबदार शहाब मुगल के अदालती अंगण में गिरफ्तार करे वरितो। सिंध हाई कोर्ट में बैरिया टाउन केस की ॿुधणी। जलाल महमूद शाह अदालत में पेश। जांच में अग भराई न थियण ते अदालत पारां जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार। अदालत पुलिस के वधीक गिरफ्तारियुनि खां रोके वरितो। बैरिया टाउन के वकील ऐं प्रोसिक्यूटर जनरल की गैर हाज़िरी सबब केस की 13 अगस्त ते ॿुधणी मुलतवी। सखर की एहतसाब अदालत में खुर्शीद शाह खिलाफ आमदनी का वधीक असासन वारे रेफरेंस केस की ॿुधणी। खुर्शीद शाह के NICVD अस्पताल का एम्बुलेंस जरिए अदालत आंदो वियो। केस में नामज़द फरूख शाह, ज़ैरक शाह समेत ॿिया जवाबदार भी वकीलन समेत अदालत में पेश। खुर्शीद शाह समेत 18 जवाबदारनि ते 1 अरब 23 करोड़ रुपयनि खां वधीक असासा ठाहिण जो इल्ज़ाम आहे। मेहर भरसां ॻोठ सोचरो मीरवाणी में भाणे जे हथां मामो क़त्ल। जवाबदार फायरिंग करे पीर सन लियाकत चांडियो के क़त्ल करे छॾियो। भाऊ खोसो भरसां ॻोठ सोबो खान नंदवाणी में नींगर शाख में बुढ़ी फौत थी वियो। नींगर यूनिस नंदवाणी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। माहौल सोगवार। सेठार जा भरसां ॻोठ गुल खान लुंड जे रहवासी नींगर गुलाम रसूल लुंड जो क़त्ल केस दाख़िल। केस में 3 अणसुञातल जवाबदार नामज़द। पोस्टमार्टम की शुरुआती रिपोर्ट मूजिब नींगर के इज्तिमाई बदफेली जो निशानो बनाइण खां पोइ केस क़त्ल कयो वियो आहे। क़त्ल केस की जांच में का भी अग भराई न थी सघी। कंदकोट भरसां इमामदीन इस्टावट चौपाई माल से भरियल मज़दा तेज़ रफ्तारी सबब कल्टी। 8 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल।